ही ज़ाहिर खे सभु कुझु था चवनि, ही ज़ाहिर खे सभु कुझु था चवनि, हर ॾेख ते हिकिड़ो मेड़ो आहे। जोहर खे सम्झी न सघिया, काग़ज़ जे गुलनि ते झेड़ो आहे। सदाए थी सभ का बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबश कान्हे जा, मूंसां हले सा जा जीअ मिठो न करे। जीअं त अॼु महसूस थियो आहे, चयो बि वियो आहे त अॼु पंहिंजो हीअ अलविदाई क्लास आहे, यानी आख़िरी क्लास आहे। कुझु शयूं पाण डिस्कस कयूं, अगेन कुझु उन्हनि खे रिपीट कंदासीं, कुझु नयूं ॻाल्हियूं जहिड़ो हाल पेश पिरियान हाल उहो कंदासीं। कोर्स पूरो न कराए सघिया आहियूं, इहा हसरत ज़रूरु रही आहे असांखे बि, तव्हांखे बि। कुझु टाइम घटि हुअण जे करे कुझु मूं क्लास घटि वरिता हुआ। अॼु ॿिनि पोइमनि ते डिस्कस करे इनशाला क्लासनि जो जेको सो ख़ैराबाद चवंदासीं, उन में कुझु शयूं तव्हांजे टेस्ट जे हवाले सां बि हर पीरियड में, हर लेक्चर में कोशिशि कई आहे त तव्हांखे कुझु टेस्ट पॉइंट गोल्डन टिप्स ॾींदा रहूं। इनशाला उहा साॻी एक्टिविटी बि रहंदी। अॼु हिकिड़ो पोइम जेको डिस्कस कंदासीं उहो आहे स्पीक जेंटली। स्पीक जेंटली माना नरमी सां ॻाल्हायो, आस्ते ॻाल्हायो। हाणे उन ते हिन जो जेको तव्हां पाण हिन जो जेको सेंट्रल आइडिया आहे या मैसेज ऑफ द पोइम आहे, हिन जो राइटर एनोनिमस आहे। माना एनोनिमस तव्हां यादि करे छॾियो त अननोन, शाइर जेको आहे ख़बर नाहे त केरु आहे, एनोनिमस पोइट उनखे चवंदो आहे। अॼु जेके ॿई पोइम पाण अंडर डिस्कशन आणींदासीं, उन ॿिन्ही जा जेके पोइम आहिनि उहे एनोनिमस पोइट एनोनिमस पोइट आहिनि। माना उनजे राइटर जो नालो जेको सो क्लियर न आहे, कंहिं बि लिखिया आहिनि, शाइर आहे या शाइर आहे, सिर्फ़ु थाट बयानु थियल आहे, बाक़ी। हाणे हिन में इहो वाज़े चयल आहे त वी कैन चेंज द वर्ल्ड, वी कैन चेंज दिस वर्ल्ड इनटू पैराडाइज ऑन अर्थ बाय आवर काइंड एंड पोलाइट वर्ड। असां हिन दुनिया खे माना पंहिंजे नरम लहजनि सां ऐं मिठनि लफ़्ज़नि सां जन्नत बणाए सघूं था। इन में कुझु डिफिकल्ट वर्ड्स आहिनि जिन जी माना ज़ाहिराई में त ॿी आहे, पर हिते पोइम में उहा माना ॿी आहे। मिसाल हिते आहे हार्श। हाणे हार्श माना हू सख़्तु आहे, पर पोइम में उहे आहे त माना तकलीफ़ ॾींदड़ लफ़्ज़, जेके कंहिंखे तकलीफ़ पहुचाइनि था। असांखे उहे लफ़्ज़ इस्तेमालु न करणु खपनि। हाणे टेस्टुनि में कॾहिं कॾहिं ईअं आयो आहे, बल्कि आयल आहे त मोस्ट रिलेटेड वर्ड्स तव्हांखे जेके से उहे यूज़ करणा हूंदा आहिनि। माना मीनिंग में जेको वेझो लफ़्ज़ आहे, ज़रूरी न आहे हार्श माना हार्ड लिखियलु हुजे, हार्श माना सख़्तु, पर उते जेको मोस्ट रिलेटेड वर्ड आहे उहो यूज़ करिणो आहे। मार माना टू रोइन, जेको तबाह कंदड़ लफ़्ज़ आहे। अच्छा, हिन जे लाइ असां वटि इहो बि मैसेज आहे त नंढनि ॿारनि सां शफ़क़त सां ॻाल्हायो ऐं वॾनि माण्हुनि सां अदब सां ॻाल्हायो वञे। इन ते हदीस पाक बि पंहिंजी बयानु थियल आहे त तव्हां नंढे ॿार सां, अदा पाणी मूंखे पियार, तव्हां नंढे ॿार सां नरम लहजनि सां ॻाल्हायो, इन करे इहो सोचींदे त हिन जा गुनाह घटि थियल, माना हिन जा जेके सो सिंस जेके सो नथिंग आहिनि। ऐं वॾे माण्हू सां, मिसाल जेको उमिरि रसीद माण्हू आहे, उन सां वरी अदब सां ॻाल्हायो, इहो काउंट कंदे त हिन जूं नेकियूं घणियूं थियल आहिनि। पाणी प्यार मूंखे चवनि, पाणी उते ई मूंखे प्यार कयो चटकनि में। अदा या बंदि कजा घड़ी कन। ठीकु आहे।
नंढनि सां शफ़क़त सां ॻाल्हाइण मां मुराद इहा आहे त असांखे उन शइ जो थाट हुजणु खपे त हिन नंढे मासूम ॿार जा गुनाह घटि थियल हूंदा आहिनि ऐं वॾे जूं नेकियूं घणी थियल हूंदियूं आहिनि। इहो असांजे हिन पोइम जो ऐं मिठा लफ़्ज़ जेके से या सॉफ्ट वर्ड जेके हूंदा आहिनि उहे इंसान जी गहराई ताईं असरु रखंदा आहिनि। तकलीफ़ ॾींदड़ लफ़्ज़ जेके आहिनि न उहे इंसान खां विसरंदा त न आहिनि पर उहे सॼी उमिरि उनखे पिया पिन कंदा आहिनि, चाहे उहे कंहिंजा बि हुजनि, नंढे जा वॾे लाइ हुजनि या वॾे जा अखर नंढे लाइ हुजनि, उहे सॼी ज़िंदगी उनखे तकलीफ़ पिया ॾींदा आहिनि। हाणे हार्श हिते लफ़्ज़ जेको आहे उनजी माना आहे तकलीफ़ ॾींदड़, मार माना उहे नेकियूं जीअं कंहिंजी गिला कबी आहे न त गिला कंदड़ जा गुनाह माना जेके आहे न जंहिंजी उहो गिला करे थो उन जा गुनाह उन जे अकाउंट में, उन जूं नेकियूं उन जे अकाउंट में हलियूं वेंदियूं आहिनि। माना हिते मार जी लफ़्ज़ जी माना आहे त तव्हां जेका नेकी कयो था हिन दुनिया में उहे तव्हांजी नेकी माना लुड़ी वञे थी ऐं जेके तव्हांजा गुनाह जेके आहिनि उहे तव्हां ते अंबार बणिजी वञनि था। ही न पोइम जो नंढड़ो जेको सो मैसेज आहे ऐं जेके सुन में एॾा को ॾुखिया लफ़्ज़ हिन में आहिनि कोन के जेके कजन्स। हाणे कुझु गोल्डन टिप्स आहिनि। मैथ्स सेंटर कॾहिं कॾहिं करेक्ट द फॉलोइंग में ईंदो आहे। अव्हां जी नज़र में कहिड़ी साइड वारा लफ़्ज़ दुरुस्त आहिनि, कहिड़ी साइड वारा लफ़्ज़ ग़लति आहिनि? अहिड़ी का मेजर पॉइंट हा डिफाइन कयोसि। माना सिंगुलर प्लूरल जे हवाले सां न, स्पेलिंग जे हवाले सां तव्हां ॿुधाइजो, ठीकु आहे न। मतिलबु जो त सिंगुलर आहे इन पहिरीं ॻाल्हि त इहो तव्हांखे पोइ हिते कुझु कराए विया आहियूं उन जे हवाले सां हिन में को तव्हांखे डिफरेंस नज़र अचे पियो? बिल्कुलु तव्हां ईअं आहे। ही ए जेको रिप्रेज़ेंट थो करे अमेरिका खे, ही ब्रिटिशर यूज़ कंदा आहिनि। अञा ॿिया बि खोड़ सारा आहिनि पर गोहर सीरीज़ में जेकॾहिं कंहिं पढ़ाई आहे त उन में इहे ॿई शयूं डिफाइन थियल आहिनि गोहर सीरीज़ में। ठीकु, पाण पोयनि क्लासनि में नो कंटिन्यूअस करायासीं, जिन जा कंटिन्यूअस नथा थियनि उहे पाण करायासीं, किन जूं सुपरलेटिव्स कोन थी थियनि उहे करायासीं, कुझु थोरो प्रेपोजिशन ते बि करायोसीं। अॼु कुझु शयूं प्रेपोजिशन जो घणो यूज़ेज आहे, तव्हांजी टेस्ट में बि फोकस घणो ईंदो आहे। अॼु कुझु हुन ते ही रहंदो हलांसि भली मां हा। स्पेलिंग में का गलती थिए तो माजरत। अटैक, डिस्कस, लव, रीच, मैरी, रिक्वेस्ट, हेट, इन्फॉर्म।
कुछ ॿिया बि यादि अची वेंदा। ऑर्डर यादि ईंदो। हाणे कुझु मूं तव्हांखे शयूं करायूं बि हुयूं, उन्हनि खां अलावा हिन में मथां का सेम थिंग बि आई हुजे। हाणे ही जेके वर्ड आहिनि, ही जेके नो प्रेपोजिशन एट ऑल विद दीज वर्ड्स, हिननि सां का बि प्रेपोजिशन कान पवंदी आहे। मिसाल अटेक ते तव्हां यूज़ कंदो त हिन सां प्रेपोजिशन टू, इन, एट, बाय, जेका बि प्रेपोजिशन आहे हिननि समूरनि लफ़्ज़नि सां न पवंदी आहे। ॾह ॿिया बि को हिकु ॿ हुजनि, तक़रीबन माना ॿियनि सभिनी सां अचे थी, पर हिन सां का बि प्रेपोजिशन नथी पवे। मिसाल रीच आहे, फ़र्ज़ु कयो सभई तव्हांजा ॿुधल आहिनि, रीच आहे, ही रीच्ड एट द स्टॉप, न, ही रीच्ड द स्टॉप, हिन में माना कंहिं बि प्रेपोजिशन न पवंदी। ओबे, ओबे टू हिम, न, ओबे हिम, ऑर्डर सां बि नथी पए, इन्फॉर्म सां, माना हिननि सां ही जेके लफ़्ज़ आहिनि इन्हनि सां किथे बि प्रेपोजिशन यूज़ न थींदी। जेकॾहिं तव्हां मथां जो साईं पियो चवे न न न, भली तव्हां किताबनि में पंहिंजी रिसर्च करे सघो था। अच्छा, हलो हिनखे छॾियोसि, न ते अचोसि, न ते पतो। हिन में प्रेपोजिशन यूज़ कान थींदी आहे। ही रेस्टोरेंट इम्पेरेटिव ऐं इन्फिनेटिव कॉमन शयूं तव्हां पढ़ियूं आहिनि। हाणे इम्पेरेटिव माना अमुर, इन्फिनेटिव माना मस्दर, हिनखे इसम मस्दर बि चयो वेंदो आहे, पर आमतौर ते असां हिनखे अमुरी जुमिला तव्हां कया आहिनि, उन्हनि जा काइंड्स बि तव्हां किताबनि में पढ़िया हूंदा, 3 क़िस्म आहिनि उन्हनि जा, उहो उन ते डिस्कस न आहे। असुल में हाणे राइट ही तव्हांजो इन्फिनेटिव आहे, ओ सॉरी इम्पेरेटिव आहे, हुकुम आहे, राइट। सब्जेक्ट न हूंदो अथसि, ऑब्जेक्ट तव्हांजी मर्ज़ी आहे कहिड़ो विझोसि, सब्जेक्ट तव्हांजी मर्ज़ी आहे कहिड़ो विझोसि। हाणे जॾहिं असां हिनखे इन्फिनेटिव में कंदासीं त असां हिनखे टो लिखंदासीं, जंहिंमां सिंधी जी माना णे ईंदी आहे। अचूं था तव्हांजी मेन पॉइंट ते, पर थोरो हिन जो बेसिक थॉट सम्झोसि। हाणे कुझु वर्ब्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके इन्फिनेटिव नथा खणनि, इन्फिनेटिव्स न खणंदा। नो प्रेपोजिशन, नो कंटिन्यूअस, नो सुपरलेटिव्स, नो इन्फिनेटिव्स। तव्हांजे ज़हन में कहिड़ो आहे? यस, न, जेको ॾिसो हिन प्रेपोजिशन न खई, हिकिड़ा कंटिन्यूअस नथा खणनि, हिकिड़ा सुपरलेटिव्स नथा खणनि, हिकिड़ा इन्फिनेटिव नथा खणनि। डू यू नो एनी वन ऑफ देम? एनी वन? लेट त आई आहे, लेट, बस लिखूं था। हा पुट, अलो त खणंदो आहे, लेट ऐं अलो, ही माना इम्पेरेटिव हूंदो आहे, अलो इन्फिनेटिव हूंदो आहे, बसि फ़र्क़ु ई हिननि जो। लेट ऐं माना ही बि परमिशन आहे, नोट करे छॾियो, अधे चयो आहे उन ते बसि ॻाल्हि थी वई। मिसाल लेट मी टॉक, नो यूज़ ऑफ इन्फिनेटिव। पर हिनखे जेकॾहिं तव्हां अलो में कंदो, साॻे खे अलो मी, हाणे ते इन्फिनेटिव ईंदो। इहो त खणे ई थो, हिन न, पर इहो त खणंदो ई आहे लाज़मी तौर ते। नोट करे छॾियो त जे ही लेट मी टू टॉक न थींदो, लेट मी टू टॉक लिखंदा आहिनि टेस्ट में, करेक्ट द फॉलोइंग। हे लेट मी, ही माना इन्फिनेटिव न खणंदो आहे, ही सदाईं ऑब्जेक्ट के सां ई इम्पेरेटिव खणंदो आहे। जीअं ॾिसो राइट, टॉक, ऐं ही अलो जेको आहे माना ॿिन्ही जी साॻी आहे, पर अलो इन्फिनेटिव खणंदो आहे ऐं ही इम्पेरेटिव खणंदो आहे। हिन में नो माना हिन में जेको सुठो लाज़मी लॻाइणो आहे, हिन में टो लॻाइणो ई न आहे। अच्छा, लेट सां ईंदो आहे, मिसाल लेट हिम गो,
अच्छा, इंजॉय कॉमन वर्ड आहे, ही टू न खणंदो आहे वर्ब, ही नथो खणे। मिसाल कीअं, आई इंजॉय रीडिंग बुक्स, आई टू इंजॉय या ईअं न थींदो, ही बि इंफिनिटिव नथो खणे। अच्छा, सी कॉमन वर्ड आहे, सी कॉमन वर्ड आहे पर इंफिनिटिव न खणंदो आहे। आई सी हिम गो टू स्कूल, तव्हां चवंदो टू त अची वियो, आई सी हिम गो टू स्कूल, ठीकु आहे, इंफिनिटिव आयो फ्योबन, इनमें इंफिनिटिव आहे सतार, इहा सम्झो पिया न इहा शइ। भला हाणे ॾिसो त हीउ जेको इंफिनिटिव आहे जेकॾहिं वर्ब जे अॻियां आहे त हिन खे करे थो रिप्रेज़ेंट, पर इहो साॻियो जेकॾहिं हितां खणी ईंदो त हाणे हीउ प्रेपोजिशन आहे, हाणे इंफिनिटिव न आहे, हाणे ही इंफिनिटिव न आहे। जेकॾहिं साॻियो टू ही हिकिड़ा अॻियां हिनखे चवंदा आहिनि या पुठियां, पर हितां वर्ब जे पहिरियां अचे त इंफिनिटिव आहे, ही बि उहा ॻाल्हि पई हले। आई सी हिम गो टू स्कूल। अच्छा, 4 हेल्पिंग वर्ब जेके आहिनि उहे बि न खणंदा आहिनि, विल, शैल, मे ऐं केन, उन्हनि सां बि इंफिनिटिव यूज़ न थींदो आहे, उन्हनि सां बि टू यूज़ न थींदी आहे। लिखण जी ज़रूरत न आहे, ॿुधाईंदो थो हलां, ठीकु आहे, पर लिखी थो छॾियां, शैल, विल, केन, मे। अच्छा, हेड बेटर, हिन जो यूज़ेज मथां तव्हां कयो हुजे प्रीवियस क्लासनि में कंहिं वटि बि, पर ही बि इंफिनिटिव न खणंदो आहे। हालांकि सिंधी में हिन जे इस्तेमाल में अणे अचे थो, पर इंफिनिटिव नथो खणे। कैन यू यूज़ सब्जेक्ट कहिड़ो ॿियोसि, हिते तव्हां इम्पेरेटिव वर्ब ॾींदोसि, आई हैड बेटर राइट, आई हैड बेटर राइट द लेटर, यू हैड बेटर गो टू स्कूल, यू हैड बेटर गो, माना ही बि तव्हांजो इंफिनिटिव। जेकॾहिं चवंदा न यू हैड बेटर टू टॉक, यू हैड बेटर टू स्पीक, न, ग़लति आहे, यू हैड बेटर स्पीक, यू हैड बेटर मेक द स्पीच, नॉट टू मेक द स्पीच। टू अचे त ग़लति आहे, मुकमल टेस्टुनि में अचनि था, हिननि जो टेस्टुनि जा असां वटि कुझु प्रोफार्मा पिया न, उन्हनि में राइट या करेक्ट द फॉलोइंग में ही अचनि था हिन जो, ठीकु आहे। ऐं वुड रादर सां बि कोन ईंदो आहे, इहो नोट करे छॾिजो, वुड रादर सां बि इंफिनिटिव यूज़ कोन थींदो आहे। त ही हुयूं हिन कुझु शयूं, कुझु ॿिया बि यूज़ेज हुजनिसि। मेक आहे कॉमन वर्ड आहे, मेक सां बि इंफिनिटिव न थींदो आहे। मिसाल, डोंट मेक मी फूल, डोंट मेक हिम फूल, ॾिसो इंफिनिटिव न आहे, तव्हां मोस्टली तव्हां यूज़ कंदा टू मेक, न, ही न खणंदो आहे। अच्छा, ॿियो आहे बिड, बिड, बेड, ॿुधो अथव न, फॉरबिड न, फॉरबिड ते ॻाल्हाए चुका आहियूं पाण, फॉरबिड ते लेट ते ॻाल्हाए चुका आहियूं, या तव्हांखे आहे हाणे, हाणे ही बिड बि नथो खणे, ही बिड मी सिट स्टिल, ही बिड्स मी सिट स्टिल, त ही बिड बि माना जेको सो इंफिनिटिव नथो खणे। मूंखे किताब ॾियो त इहो पोयों बसि बेत थोरो हिन ते आख़िरी बेत आहे, मां थो पढ़ां, शौक़ु थी पियो आहे मूंखे पढ़ण जो। ॿियो किताब आहे तव्हां वटि, द मैन हू विन्स, एनानमस पोएट जो लिखियलु आहे। मुंहिंजे माना पसंदीदा जेको सॼे किताब मां पोएम आहे उन करे आऊं पढ़ां थो, ठीकु आहे न। द मैन हू विन्स, एनानमस पोएट जो ही नज़म लिखियलु आहे। उहो माण्हू जेको कामयाबु थिए थो, खटे थो। इफ यू थिंक यू आर बीटन, यू आर, जेकॾहिं तव्हां सोचो था पूरे तव्हांजे माना हिन PhD जे जेके बि लेक्चर हलिया आहिनि, जेको तव्हांजो टेन्यूअर हलियो आहे हिते, उन ते ई अथव। मूं पहिरें ॾींहुं कुझु तव्हांखे हिंट ॾेई वियोसि त मैट्रिक जा जेके पोएम्स आहिनि उहे तव्हांजे ज़िंदगी जा मैसेजिस आहिनि, हिन खे चङी तरह सां ॿुधिजो। जेकॾहिं तव्हां सोचो था त तव्हां हाराईंदो, तव्हां नाकाम थींदो, देन यू आर, पोइ तव्हां नाकाम थींदो।
इफ यू थिंक यू डेयर नॉट, डेयर नॉट ते कोन था ॻाल्हायूं, डेयर ऐं नीड जो हिकिड़ो ही मेन वर्ब आहिनि ऐं हेल्पिंग बि आहिनि। इफ यू थिंक यू डेयर नॉट यू डोंट, जेकॾहिं तव्हां सम्झो था त मां बेहिमत आहियां त पोइ तव्हां खां हिमत पुॼंदी बि कान, थींदी बि कान। जेकॾहिं तव्हां सम्झो था त मां बाहिमत न आहियां, बेहिमत आहियां, त पोइ तव्हां बेहिमत आहियो। इफ यू लाइक टू विन, तव्हांखे जीत पसंदि आहे, तव्हांखे खटणु पसंदि आहे, बट यू थिंक यू कान, पर तव्हां सोचो था त तव्हां खटे न सघंदो। इट इज़ ऑलमोस्ट सर्टेन यू वॉन्ट, त पोइ हिते ऑलमोस्ट माना यकीन, हिन जाइ ते त यकीनी तौर ते इट इज़ ऑलमोस्ट सर्टेन, यकीनी आहे, बिल्कुलु पको पुख्तो यकीन आहे, यू वॉन्ट, तव्हां नथा खटे सघो। इफ यू थिंक यू लूज़, जेकॾहिं तव्हां सोचो था त मां हाराईंदुसि, बिल्कुलु शिकस्त खाईंदुसि, यू आर लॉस्ट, पोइ तव्हां शिकस्त खाधल आहियो। फार आउट इन द वर्ल्ड वी फाइंड, फार आउट इन द वर्ल्ड वी फाइंड, दुनिया में असांजो मुशाहिदो आहे, असांजो तजुर्बो आहे, किताब थो चए, मां पंहिंजे लाइ न पियो चवां, मुशाहिदो आहे, सक्सेस बिगिन्स विद अ फेलोज़ विल, कामयाबियूं इंसानी ज़हनी कैफ़ियत ते दारोमदार रखनि थियूं। विल पावर जेको उहो तव्हांजे माना विल पावर जेको उहो तव्हांजे ज़हनी कैफ़ियत ते दारोमदार रखे थो। इफ यू थिंक यू आर आउट क्लास्ड, इफ यू थिंक यू आर आउट क्लास्ड यू आर, जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां एहसास कमतरी जो शिकार आहियो, घटि आहियो, यू आर, पोइ तव्हां सभिनी खां घटि आहियो। पाण खे घटि सम्झो था त तव्हांखे माना घटि ई आहियो, तव्हां घटि ई रहंदो। यू हैव गॉट टू थिंक हाई टू राइज, तव्हांखे मथे सोचण जे लाइ माना तव्हांखे वॾी सोच रखणी पवंदी, तव्हांखे पंहिंजी कामयाबियुनि जे लाइ वॾी सोच रखणी पवंदी। चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां करोड़ जो सोचींदव त रुपयो हासिलु थींदो। तव्हांजी सोच माना हाई हुजणु खपे, तव्हांजी सोचूं जेके आसमान जे बुलंदियुनि खे माना ज़हन तव्हांजा उन्हनि खे टच कनि। यू हैव गॉट टू श्योर योर सेल्फ बिफोर यू कैन एवर विन अ प्राइज़, तव्हांखे पहिरियों ई कंहिं बि इनाम खटण खां पहिरियों ई तव्हांखे पंहिंजी जीत जे लाइ पक ऐं ख़ातिरी हुअणु खपे। लाइफ्स बैटल डोंट गो ऑलवेज गो, ज़िंदगी जूं जंगियूं डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉन्गर और फास्टर मैन, ज़िंदगी जूं जंगियूं, ज़िंदगी जी जंग न थींदी आहे, पर छा थींदो आहे, ज़िंदगी जा ॾुखिया ऐं मुश्किल तरीन कम हूंदा आहिनि, उन्हनि खे माण्हू जंग चवंदो आहे। उन्हनि खे माना हासिलु करण लाइ, उन्हनि खे हल करण जे लाइ हिकिड़ी ज़िंदगी जी जंग लड़णी पवंदी आहे। माना हिते आहे त जेके लाइफ्स बैटल डू नॉट ऑलवेज गो टू द स्ट्रॉन्गर और फास्टर मैन, ज़िंदगी जूं जेके जंगियूं उहे रुगो सघन ऐं मज़बूत माण्हुनि जे लाइ न आहिनि, उहे सिर्फ़ु उहे नथा लड़ी सघनि अचे, बट सून आर लेट, पर अॻे ऐं पोइ, देर या सवेर, अवेर या सवेर पंहिंजी सिंधी में चवंदा आहियूं। द मैन हू विन्स, उहो ई माण्हू खटे थो, उहो ई माण्हू कामयाबु थिए थो, इज़ द मैन हू थिंक्स ही कैन, बोल्ड इट वर्ड्स में लिखियलु आहे, पर उहो ई माण्हू कामयाबु थींदो आहे जेको दिलि में पंहिंजो मज़बूत इरादो कंदो आहे त आउं खटींदुसि, उहो ई खटे सघे थो। हाणे हिन में पोएम में बैटल्स मां तव्हांखे ॿुधायो आहियां। हिते जंहिं महिल ज़िंदगी जा जेके दुश्वार कम हूंदा आहिनि, ज़िंदगी जा जेके मुश्किल तरीन कम हूंदा आहिनि, असां उनखे बैटल चवंदा आहियूं। ज़िंदगी जी जंग उहा आहे असांजी। सवेरे मां जीअं अर्ज़ु कयुसि त रुगो बैटल, हाणे ॾिसो उते ऑप्शन में वार आहे ई कोन, त तव्हां कीअं टिक कंदो। माना ॿी माना ॿुधाइण जो पर्पज़ ई हूंदो आहे त जेको मोस्ट रिलेटेड वर्ड हूंदो आहे उहो तव्हांखे टिक करणो हूंदो आहे। कॾहिं कॾहिं उन असां उहो माना स्वीट न कंदो आहे वर्ड, पर तव्हांजो ज़हनी जेका आहे, जेका हालत आहे, जेका उहा ओॾी महिल स्टेट ऑफ माइंड जेको उन वक़्तु ओॾां हलियो वञणु खपे त हिन जो जेको मोस्ट रिलेटेड वर्ड आहे उहो ई बि थी सघे। हींअर तव्हांजी टेस्ट में बि कुझु अहिड़ा वर्ड आया जिन जी प्रॉपर मीनिंग न हुई, पर उन सां रिलेटेड वर्ड हुया। तव्हांजे मैटर में पाण उहे कुझु डिस्कस बि कयासीं क्लास में, उहे आयल हुआ। सो दैट इज़ दैट। थैंक यू वेरी मच।